अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अली हसन अब्बासी। अॼुकल्ह पहिरियों दफ़ो मुंहिंजी ऑडियो ॿुधी रहिया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे पुश कयो। जेकॾहिं ऑडियो पसंदि अचे त लाइक कयो ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कयो। ज़िंदगी महसूसु करण जो छहों तरीक़ो। पंहिंजे पुठीअ खे आराम ॾियो। हीअ वर्जिश कयो। पुठीअ भर लेटो। तव्हां जूं ॿाहूं ज़मीन ते रखियल हुजनि ऐं हथनि खे पेट ते रखो। पंहिंजे मथे खे हिक नंढड़े विहाणे जी टेक ॾियो त जीअं उहो बि अव्हां जे जिस्म सां हमवार रहे। पंहिंजे टंगुनि खे मथे कयो ईअं जो उहे छत जे रुख में हुजनि। हाणे गोॾा खोलियो पर पंहिंजा पेर ज़मीन ते सिधा रखो। ईअं करण सां अव्हां जी पुठी फर्श खे वधीक लॻंदी। उहा वर्जिश कुझु मिंटनि लाइ रोज़ कयो। पंहिंजी ताक़त जे मयार ऐं मिक़दार में फ़र्क़ु ॾिसो।